हिन वक्त जे ॿारनि जूं जो जेका मसरूफ़ियात आहिनि, वैकेशन गुज़ारण जो तौर तरीक़ो आहे, उन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? कुझु आइडियाज़ आहिनि कीअं पिया गुज़ारीनि ॿार? अॼुकल्ह त असां ॾिसूं था ॿारनि जा जेके समर कैंप्स वग़ैरह थियनि था, उन में त अलाए छा छा उहे वीडियो एडिटिंग था सिखनि, ग्राफिक डिज़ाइन था सिखनि, ऐं उहे IT जा कोर्सिस था करनि, उहे जेको आहे सो रोबोटिक्स था सिखनि ॿार। अलाए त छा छा जेके असां उन ज़माने में इवन जॾहिं मां बि मां वॾी एज जी न आहियां, पर उन मतिलबु जॾहिं मां थोरी नंढी हुयमि तॾहिं असांखे लॻंदो त इलाही वॾा माण्हू जेके इलाही वॾा थी वेंदा आहिनि, उहे वेही ग्राफिक डिज़ाइनिंग सेखारींदा आहिनि। पर हाणे ॾिसूं था त समर वेकेशन्स में ॿारनि खे उहे शयूं सेखारींदा आहिनि जेके प्रोफेशनल स्किल्स हूंदा आहिनि, उहे वॾी थी करे उन्हनि खे एक्चुअली वर्क बि करे था सघनि, सां अर्न बि करे था सघनि। त मां हैरान थी वियमि इम्तियाज़ ॾिसी त समर वेकेशन में ॿारनि खे जेको आहे सो असांजे टाइम ते जेको हूंदो पेंटिंग हूंदी हुई, स्विमिंग हूंदी हुई, ऐं जेको आहे सो वधि में वधि इंस्ट्रूमेंट, को म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट सिखी वरितो, गिटार सिखी वरितो, ड्रम सिखी वरिता, अहिड़ी क़िस्म जो हूंदो हुयो, फ्लूट हूंदी हुई। पर हाणे ॿारनि खे जेको आहे सो ॾाढियूं बहितरीन शयूं सेखारनि था। ऐं इम्तियाज़ मूंखे पर हिकिड़ो क्वेश्चन हुयो, तव्हांखे छा थो लॻे त जेके ॿार आहिनि उन्हनि खे स्विमिंग, पेंटिंग अहिड़ी टाइप जी फन क्रिएटिव एक्टिविटीज़ कराइणु घुरिजनि, या जीअं जेको आहे सो वीडियो एडिटिंग, ग्राफिक डिज़ाइन, IT अहिड़ी तरीक़े जी शयूं कराइणु घुरिजनि? अच्छा, इन में ॿ पहलू आहिनि हुमरा। सभ खां पहिरियों त तव्हांखे उन ॿार जी नेचर खे सम्झणो पवंदो। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾाढो ज़बरदस्त ऐं जल्दी सां कैच करे वठंदा। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु एंटरटेनमेंट खे ई पसंदि कंदा आहिनि। कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके गोल फोकस्ड हूंदा आहिनि। हाणे उहो डिपेंड थो करे त अव्हांजे घर में जेको ॿारड़ो आहे उहो कहिड़ी तबियत रखे थो, शख़्सियत कहिड़ी थो रखे, छा उनजे अंदरि अहिड़ो किरदारु समायल आहे जेको किरदारु सॼो ॾींहुं चाहे थो त आउं हरकतूं कंदो रहां, या उहो किरदारु आहे जेको चाहे थो त यार मां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे, पंहिंजी शख़्सियत खे संवारणु चाहियां थो। ऐं कुझु अहिड़ा बि ॿार हुजनि था जेके स्मार्ट हुजनि था। हाणे कटिंग टू द शॉर्ट एंड कमिंग टू द पॉइंट, त हीउ जेको ईंदड़ दौरु आहे इहो ॾाढो चैलेंजिंग दौरु आहे। हिन वक़्तु जेका पाण इन्फ्लेशन ॾिसूं था, ऐं का बि पंहिंजी इन माहौल में या मईशत में तमामु घटि जेका आहे असांखे कंफर्मेशन आहे त मईशत किथे बीहंदी, किथे न बीहंदी, अॻिते इन्फ्लेशन छा हूंदो। ऐं हूअं बि पाण ॾिसूं त पुठिएं दौर जी भेट में नाज़रीन ॻाल्हि थोरी डिघी थी वेंदी, पर इनखे सम्झणो ज़रूरी आहे। पुठिएं दौर में पाण ॾिसूं त ईअं थींदो हो त जेके बि असांजा रिश्तेदार हुआ उहे हूंदा हुआ त ॿारनि जो ख़्यालु बि कंदा हुआ, ख़िदमत बि कंदा हुआ, करियर काउंसलिंग बि कंदा हुआ। पर हिन वक़्तु अनफॉर्चुनेटली ॾिठो वञे थो हर माण्हू रुॻो पंहिंजो पाण सां ई लॻियल आहे, पंहिंजो ज़िम्मेदार पाण आहे। इन करे बीइंग अ पेरेंट्स, अगरि तव्हां ॿारनि खे सम्झाइणु चाहियो था, स्किल कराइणु चाहियो था स्किल, त पोइ अव्हांखे काउंसलिंग करणी पवंदी त बाबा ईंदड़ जेको दौरु आहे ॾाढो ॾुखियो आहे, उन दौर खे तव्हांखे पाण ई फेस करिणो आहे। लिहाज़ा तव्हां पढ़ी वठो, हुनर सिखी वठो। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह जेको पैसो ऐं नाणो कमाइणु आहे उहो तमामु जल्दी थी वियो आहे। अव्हां 3 महीननि में ग्राफिक डिज़ाइनिंग जो कोर्स करे वठो, चौथे महीने में किथे बि तव्हां फ्रीलांसर कमु कयो ऐं तव्हांखे पैसा अची वेंदा।